अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप वेनेज़ुएला खां पोइ मैक्सिको, क्यूबा ऐं कोलंबिया में कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चमड़ाहे त कोलंबिया हिकु बीमार शख़्स हलाए रहियो आहे। ही घणे अरसे ताईं इक़्तिदार में न रहंदो। वेनेज़ुएला जा इंचार्ज हू पाण आहिनि। तेल ऐं ॿिनि वसीलनि ताईं मुकमल पहुच हासिल हुजणु घुरिजे। क्यूबा पाणी किरण जे वेझो आहे। फ़ौजी मुदाख़लत जी ज़रूरत शायदि न पवे। ईरान मुज़ाहिरीन ते तशदुद जो सिलसिलो बंदि न कयो त अमरीका मुदाख़लत कंदो। मैक्सिको पंहिंजो निज़ाम दुरुस्त न कयो त अमरीका खे कुझु न कुझु करणो पवंदो। भारत रूसी तेल बाबति सहकार न कयो त टैरिफ वधाए सघनि था। रूसी सदर जी रिहाइशगाह ते यूक्रेनी ड्रोन हमलो शकी आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं सिक्योरिटी मज़बूत करण ते इतफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि विच में सिफ़ारती लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते यादगिरी सरगर्मियूं शुरू करण जो ऐलान। कंजरा पास समूरो साल खुलियल रखण सां वापार ऐं अवामी राब्ता वधीक वधाइण जो फ़ैसिलो। परॾी ऑफिस जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्राबी जो चवणु आहे त चीन जी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी मुकमल हिमायत कई वेंदी। चीन दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी क़ुर्बानियुनि जो एतिराफ़ कयो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जी बलूचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में कार्रवाई। गैर कानूनी हथियारनि जी वॾी खैपत। ज़रियनि जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस शकी सूचकी खे रोके पेशावर पासी एहसानुल्ला खे गिरफ़्तार करे वरितो। सिक्योरिटी फोर्सेस शकी गाॾी मां 400 पिस्टल ऐं 340 मैगज़ीन हथ करे वरितियूं आहिनि। मुल्क में अमन अमान ऐं विगोड़ी अंसरनि जे ख़ात्मे लाइ सिक्योरिटी फोर्सेस पुरज़म आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो सिलसिलो बरक़रार। वधीक हिकु नओं रिकॉर्ड क़ाइम। 100 इंडेक्स 2600 खां वधीक पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 1,81,000 खां वधी वई। मुआशी माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी हाकारी इशारो आहे। मुल्क में मुआशी सरगर्मियुनि में अञा वधीक तेज़ी मुमकिन आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक़ जी मुलाक़ात। पार्लिमानी मामलनि ऐं बांग्लादेश जी ताज़े दौरे बाबति ॻाल्हियूं। तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियुनि ऐं मुख़ालिफ़ धुर पाण मुक़ररु करण ते बि गौर वीचार। अयाज़ सादिक़ जो चवणु आहे त भारतीय पढ़ी वसी जयशंकर हली अची पंहिंजो तारुफ़ करायो। 6 सेकेंड जी मुलाक़ात में भारतीय पढ़ी वसी सां हथ मिलायो ऐं पंहिंजो तारुफ़ करायो। भारतीय पढ़ी वसी जे हली अची मुलाक़ात करण ते हैरत आहे। गैर रस्मी मुलाक़ात दौरान तमामु घणो मुहतियात रवैयो इख़्तियार कयो। जयशंकर भरपूर तयारी ऐं मनसूबाबंदी सां मुलाक़ात कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त बांग्लादेश सां ॿिनि तरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत कयो वेंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में पार्लिमानी राब्तनि खे हथी ॾियणु अंतर आहे। क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक़ जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ में महमूद ख़ान अचकज़ई खे मुख़ालिफ़ धुर जो अॻवान बणाइण ते इख़्तिलाफ़ आहिनि। मुख़ालिफ़ धुर जे केतिरनि ई माण्हुनि राब्तो करे महमूद ख़ान अचकज़ई जी मुख़ालिफ़त कई। ऑपोज़िशन ॻाल्हियुनि लाइ अञा को बि राब्तो न कयो आहे। मुख़ालिफ़ धुर अॻवान जी मुक़ररी लाइ कंहिंखां इजाज़त वठण जी ज़रूरत ई नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुख़ालिफ़ धुर जो अॻवान मुक़रर बाबति फ़ैसिलनि जा इख़्तियार ॾेई छॾिया आहिनि। मां तव्हां वोट इन करे न वरिता आहिनि त मां चलो रावलपिंडी वेठो हुजां। आख़िर मुंहिंजो फर्ज़ु आहे त मां पाण ॾिसां, पंहिंजी अखियुनि सां ॾिसां छा थो पियो थिए। असां अवामी नुमाइंदा आहियूं, असां अवाम जा ख़ादिम आहियूं। असां ईंदासीं, असांखे इंतज़ारु आहे। असां जीअं मां चयो हिकु माण्हू बि मरे थो त असांखे उन लाइ इंतज़ारु आहे। हिकिड़े दुकान खे नुक़सानु थो पहुचे त असांखे इंतज़ारु आहे। हिकिड़े घर खे नुक़सानु थो पहुचे त असांखे त मुल्क जी हिफ़ाज़त करणी आहे। ॾिसणो आहे त मुल्क में बदअमनी न हुजे, त ॿारहाड़ी में बि माण्हू आराम सां सुम्हनि। गठड़ो इहो अॼु जो सुवालु आहे, पर चोरनि खे ऐं पाथारीदारनि खे कंट्रोल में रखिणो आहे। इन करे असांखे त इंतज़ारु हमेशह रहंदो। पीपल्स पार्टी जे बानी मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 98 सालगिरह मल्हाई पई वञे। गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 1973 जो आइन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी क़यादत में तारीख़ी कारनामो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो महरूम तबक़नि खे आवाज़ ॾिनो ऐं हक़नि लाइ जिदोजहद कई।
शहीद भुट्टो पाकिस्तान के एटमी प्रोग्राम ॾिनो ऐं मुल्क जी ख़ुदमुख्तियार दिफ़ाई सलाहियत जो बुनियाद रखियो। क़ौमी इतफ़ाक़ी राय अॼु पहिरियां खां वधीक ज़रूरी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जो चमड़ा है त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क जे महरूम मज़लूम ऐं पीड़ियल तबके जो लासवाल आवाज़ आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आवाम के वक़ार सुञाणप ऐं उम्मीद ॾियारी आहे। कायदे अवाम उहा इनकलाबी सोच मुतारिफ़ कराई त असल ताक़त जो सरचश्मो आवाम आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शहादत संदसि नज़रियनि खे ख़ामोश नथी करे सघे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि पारां हक़ ख़ुद इरादीअ जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। मुल्क समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। आज़ाद कश्मीर जे गादी वारे शहर मुज़फ़राबाद में मशल बरदार रैली। शहदादपुर पुलिस हथां मुक़ाबिलो ॼाणाए मारियल उस्ताद अज़ीज़ ज़खरे ते तशद्दुद जी तस्दीक। पोस्टमार्टम रिपोर्ट में चए वियो त उस्ताद अज़ीज़ ज़खरे जी ॼंघुनि समेत जिस्म जे ॿियनि हिसनि ते तशद्दुद जा निशान आहिनि। सकरन जे शागिर्द रावल खे अखि ज़ाया करे वहशाणे नमूने क़त्ल करण जी तस्दीक। वाक़े जो केस दाख़िल। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब शागिर्द जे जिस्म ते तशद्दुद जा वाज़े निशान आहिनि। संदसि हिकु अखि निकितल आहे ऐं मथे में धक लॻल आहे। लाश 3 खां 4 ॾींहं पुराणो लॻी रहियो आहे। भिरिया रोड में मुबीना तौर क़त्ल करे नुसरत कैनाल में फिटो कयल नौजवान जो लाश हथ न अची सघियो। ख़ुदा बख़्श बिरोही केस जो हिकु जवाबदार गिरफ़्तार। वारसनि जो चमड़ा आहे त नौजवान ख़ुदा बख़्श बिरोही खे लेथी खां पोइ क़त्ल करे लाश नुसरत कैनाल में फिटो कयो वियो आहे। अकरी चौकी में कार इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल 11 ॿारनि जी माउ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। मेराण हाईवे ते धरणो। वारसनि जो चमड़ा आहे त 3 ॾींहं गुज़रण बावजूद बशीरा शहर जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। पुलिस अवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां ज़मानतूं कराइण लाइ वक़्तु ॾेई रही आहे। रुस्तम भरिसां कोट जम्मू महर में नींगरी उरड़ी विगे फौत। 5 ॿारड़ा उरड़ी में मुब्तला। 5 वरियें जी सीमा महर बीमारी सबब दमदणी हवाले कयो। घर में कोहरा मतल। नवाबशाह भरिसां गजरावा के 70 फुट खारो पवण सबब फसल ऐं कोट पाणी हेठि। पाणी रिहायशी कॉलोनियुनि में दाख़िल थियण सबब लॾ पिलाइण जो सिलसिलो जारी।